SMS नेटवर्क के नए प्रोग्राम सिंधी मूवीज़ में अवां सां गॾु आहियूं। अॼु हिन सिंधी मूवीज़ जो पहिरों प्रोग्राम आहे जेको पहिरीं सिंधी फिल्म एकता जे बारे में आहे, जेका 1942 में नुमाइश लाइ पेश थी। हिन फिल्म जो हिदायतकार होमी वाडिया, फिल्म साज़ करीम बख्श निज़ामानी जेको फिल्म जो हीरो बि हो, कौशल्या फिल्म जी हीरोइनी, माया देवी, हरी शिवदासाणी, राम पंजवाणी वग़ैरह इन जा मुख्य अदाकार हुआ। मूसीक़ी तरतीब ॾिनी हुई गुलशन सूफ़ी। ही फिल्म जेके कराची जी ताजमहल सिनेमा में पेश थी। उमेद आहे त हीउ सिलसिलो अव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, वॉच कयो, बेल आइकन दबायो, शेयर कयो। तव्हांजी महिरबानी। थैंक यू वेरी मच। दुनिया जी पहिरीं सिंधी फिल्म एकता 1942 में रिलीज़ थी। उन जो डायरेक्टर मशहूर पारसी हिदायतकार होमी वाडिया हो। हिन फिल्म जा प्रोड्यूसर हुआ करीम बख्श निज़ामानी, होमी वाडिया ऐं राम पंजवाणी। हिन फिल्म जो राइटर या लेखक हो आगा गुलाम नबी पठान, जंहिंजो वास्तो शिकारपुर सां हो। एकता फिल्म जा ख़ासि अदाकार हुआ करीम बख्श निज़ामानी, जेको फिल्म जो फिल्म साज़ भी हो, पर उन सां गॾु फिल्म जो हीरो भी हो। फिल्म जी हीरोइन ही यूपी सां ताल्लुक़ रखंदड़ कौशल्या। ॿियनि अदाकारनि में माया देवी, गुलशन सूफ़ी जेको फिल्म जो सिंगर ऐं म्यूज़िक डायरेक्टर भी हो। उन खां अलावा हरी शिवदासाणी, राम पंजवाणी, सिकंदर नूहानी वग़ैरह हिन फिल्म जा ख़ासि अदाकार हुआ। एकता फिल्म जो मूसीकार यानी म्यूज़िक डायरेक्टर हो गुलशन सूफ़ी। हिन फिल्म जा गीत लिखिया खियलदास फानी। प्लेबैक सिंगर्स यानी ॻाइणनि में शामिल हुआ, गुलकारनि में शामिल हुआ गुलशन सूफ़ी ऐं कौशल्या। ही फिल्म 1942 में कराची जी ताजमहल सिनेमा में रिलीज़ थी। हिन फिल्म खे फिल्मायो वियो वाडिया स्टूडियोज़ बम्बई में, जेके हाणे मुंबई चवंदा आहिनि। बॉक्स ऑफिस ते ही फिल्म निहायत कामयाबु वञी आहे, पर हिन फिल्म खे नुक़सानु पियो छो त उन दौर में जेके हिन से वापार जूं कुझु पाबंदियूं हुयूं, जंहिंजे करे ही फिल्म खे घणो वक़्तु हलणु न ॾिनो वियो।
एकता सिंधी ॿोली जी पहिरीं ब्लैक एंड वाइट फिल्म हुई। हीअ फिल्म 1934 में ठहणु शुरू थी ऐं 1942 में मुकमल थी। हीअ कराची जी ताजमहल सिनेमा में 4 बजे वारे शो में 1942 में रिलीज़ थी हुई। फिल्म जो हीरो करीम बख्श निज़ामानी हो, जेको मातली ज़िले बदीन जो हिकु मशहूरु ज़मींदार, गायक ऐं अदाकार हो। फिल्म जी हीरोइन कौशल्या मशहूरु डांसर लच्छू महाराज जी धीउ हुई, जेका यूनाइटेड प्रोविंसेस जी रवासिनी हुई। यूनाइटेड प्रोविंसेस खे हाणे उत्तर प्रदेश सॾींदा आहिनि। एकता फिल्म जो इफ्तिताह उन वक़्त जे सिंध जे वज़ीर आज़म शहीद अला बख्श उमरे कयो। साणस गॾु मशहूरु समाजी कारकुन ऐं कराची जो मेयर जमशेद नसरवान जी हो। एकता फिल्म जो मौज़ू हिंदू मुस्लिम एकता हो। हिन फिल्म खे ॾिसण लाइ सिंध जे कुंड कुर्छ मां शौक़ीन पहुता, पर वापारी धड़ाबंदी ऐं पाबंदियुनि सबबि 2 हफ़्तनि बाद हिन खे सिनेमा मां लाथो वियो। हिन ओचिते बंदिश ऐं धड़ाबंदी जे करे फिल्म जे फिनांसर करीम बख्श निज़ामानी खे काफ़ी नुक़सानु सहणो पियो। जेतोणीकि हिन फिल्म खे बेवक़्तायती बंदिश जो मुंहुं ॾिसणो पियो, पर पोइ बि सिंधी फिल्मुनि लाइ हिकु दरवाज़ो खुलियो ऐं उन पाकिस्तान ठहण बाद सिंधी फिल्मुनि जी बाक़ाइदे 1956 खां शुरूआत थी।